कोटड़ी में सेवन डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिस ते नेब छापो हणी रिकॉर्ड तहवील में वरितो। नेब कराची जी टीम ऐं डिप्टी डायरेक्टर जावेद लाशारी जी अॻवानी में अवामी शिकायतुनि ते छापो हयो त मेहरान ड्रीम सिटी हाउसिंग स्कीम जे मेंबरनि पहुची शिकायतूं कयूं। शहरनि चयो त 2009 में शुरू थियल स्कीम 3 वरनि में मुकमल करे ॾियणी हुई पर अञा ताईं अणपूरी आहे। DGSDA मुनीर सूमरे पारां कम में सुस्त रफ़्तारी जो ज़िम्मेवार 62 ठेकेदार खे करार न वियो। नेब रिकॉर्ड तहवील में वठी वधीक घुर्बल रिकॉर्ड पिणु तलब करे वरितो आहे। कश्मीर जे सचल हायर सेकेंडरी स्कूल में चटाभेटी जा मुक़ाबला कराया विया। स्कूल इंतज़ामिया तरफ़ां रज़ाकाराने तौर मुनक़िद करायल मुक़ाबलनि में उस्ताद गुलाम मुर्तज़ा लांघा, शफ़ी मोहम्मद लांघा ऐं ॿियनि शागिर्दनि खे लेक्चर ॾिनो। अॻवाननि जो चवणो त अहिड़ा मुक़ाबला करण सां नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं नौजवाननि में तालीम जो रुझान वधंदो। तलहार में महांगाई ख़िलाफ़ अवामी आवाज़ जी ख़बर ते इंतज़ामिया हरकत में अची वाधू अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई। असिस्टेंट कमिश्नर तलहार एहसानुल्लाह दुकान समेत अटे जी चकिन ते छापा हया। उन मौक़े ते वधीक अघ वठंदड़नि मथां ॾंड मड़ियो वियो। असिस्टेंट कमिश्नर वाधू अघ वठंदड़नि खे वार्निंग ॾींदे चयो त अवाम खे लुटींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंबर में जस्कम ऐं जसाफ पारां डाउ यूनिवर्सिटी मां सिंधी शागिर्द खे रेस्टिगेट करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ज़रूरतुनि ऐं ॿियनि जो चवणो हो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया तासुब परस्तीअ जी बुनियाद ते समीर चांडीअ खे रेस्टिगेट कयो आहे, जंहिंखे कंहिं बि रीति बर्दाश्त न कबो। एहतिजाज कंदड़नि चेतावनी त जेकॾहिं समीर चांडीअ खे रेस्टिगेट करण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त एहतिजाज जो दौरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk